स्क्रीन ते हिकु पूर्व छोट पासो चौकुंडो या पैरेललोग्राम ॾिनल आहे जंहिंजी एराज़ी आहे 24 यूनिट्स स्क्वायर। उन जी हाइट या ऊचाई मालूम करणी आहे। बाक़ी पासनि खे ॾिसूं त पाण वटि ही पासो मिलियल आहे 6 यूनिट्स जो ऐं ही पासो असांखे मिलियल आहे 5 यूनिट्स जो। हाइट पाण खे मालूम करणी आहे छाकाणि त नाहे मिलियल, पर जेकॾहिं असां एरिया खे ॾिसूं त एरिया असांजो आहे 24 यूनिट्स स्क्वायर। हिन सॼे पैरेललोग्राम जो जेको एरिया आहे उहो 24 यूनिट्स स्क्वायर आहे ऐं उन जी मदद सां पाण हाइट खे मालूम कंदासीं। पैरेललोग्राम जो जेको एरिया हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे बेस इंटू हाइट, यानी बेस खे जॾहिं हाइट सां ज़रब कंदासीं त पाण खे पैरेललोग्राम जो एरिया मिलंदो। सो पाण खे हिते बेस त मिलियल आहे छाकाणि त बेस जी जेकी अपोज़िट साइड आहे या मुख़ालिफ़ साइड आहे उहा 6 आहे, त हिन जो मतिलबु ही बि 6 ई हूंदो छाकाणि त पैरेललोग्राम में अपोज़िट साइड्स जो जेको माप हूंदी आहे उहा साॻी हूंदी आहे। सो बेस पाण वटि थी वियो 6 ऐं हाइट असांखे हिते नाहे मिलियल, उहा पाण खे मालूम करणी आहे। सो हाइट जी जॻह ते पाण फ़िलहालु h था रखूं। एरिया पाण खे घणो मिलियल आहे? एरिया पाण खे मिलियल आहे 24 यूनिट्स। सो एरिया जी जॻह ते पाण लिखूं था 24। सो 24 बराबरि मथे ॾिसो बेस असां वटि घणो आहे 6 ज़रबिया हाइट। हाइट असांखे मालूम करणी आहे, हिन जे करे सिर्फ़ु h लिखंदासीं। 6 हाइट्स जो त पाण खे वैल्यू मिली चुको आहे, पर पाण खे हिकु हाइट जो वैल्यू मालूम करणो आहे। हिन जे करे पाण 6 सां वंड कंदासीं ॿिन्हिनि पासनि खे, त 6 जो खोड़ो 24 ते घणा दफ़ा वेंदो? 4 6 24। सो हाइट असांजी घणी आहे 4 यूनिट्स। उम्मीद त ही टॉपिक तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।